अज बिल्कुल पाकिस्तान तहरीक तहफ़ुज़ आइन तरफ़ां जेको बरोज़ा क़ौमी कॉन्फ्रेंस जो सॾु ॾिनो वियो हुयो। हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में सिंध समेत ॿियनि सूबनि मां बि जेके अॻुवान आहिनि अपोजिशन उहे पिणु पहुता आहिनि, पर सिंध मां जेको आहे ख़ुसूसन सैयद ज़ैन शाह साहब पिणु पहुता आहिनि। सदन खां पुछंदासीं हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु छा आहे ऐं हिन खां पोइ कहिड़ा लाइ अमल जोड़िया वेंदा। साईं वरी महिरबानी अभी टाइम ॾिनो, अभी सिंध मां इस्लामाबाद पहुता आहियो अॼु हिन बरोज़ा क़ौमी कॉन्फ्रेंस में कि छा मक़सदु आहे इन जो, इन खां पोइ कहिड़ो लाइ अमल। ॾिसो, तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जमायत मौजूदा जेको सेटअप आहे ऐं मौजूदा जेके इलेक्शन्स थियूं 2024 जी, इन सॼे खे ग़लति थी सम्झे ऐं उन जूं जेके आइनी तरमीमूं थो कनि उन्हनि खे लेजिटिमेट गवर्नमेंट न सम्झंदे उन्हनि खे रद्द करे थी ऐं उन जे लाइ जदोजहद करण जो प्रोग्राम बि कयो आहे। अवामी राब्ता मुहिम जलसा करणु, पर उहा शइ नथा करणु ॾियनि। सिंध हुकूमत नथी करणु ॾिए असांखे। असांजो 28 नवंबर ते जलसो रखियलु हो ऐं ईअं पंजाब गवर्नमेंट नथी करणु ॾिए, ॿिया नथा करणु ॾियनि। त रोज़ बरोज़ बदिलजंदड़ सूरत हाल ते वरी चौथनि 4 महीननि खां पोइ वरी इहे कॉन्फ्रेंस सॾाई वई आहे। त 4 महीननि में ॿियनि जमायतुनि खे बि चयो आहे त अचो त गॾिजी न सिर्फ़ु सोचूं पर लाइ अमल करियूं। त हीअ जेको ख़ौफ़ जी फिज़ा कई वई आहे, ॿियो 26-27 आइनी तरमीम जे ज़रिए अदलिया खे ऐं पार्लियामेंट खे सबमाइन करे ऐं एग्ज़ीक्यूटिव जेके आहिनि ब्यूरोक्रेसी हावी थी वई आहे उनखे ख़तमु कीअं करियूं। ऐं हिन आइन जी जेका मौजूदा पोज़ीशन आहे उहा बुनियादी फेडरल सिस्टम खे टोड़े छॾियो आहे। छो त फेडरल सिस्टम एग्ज़ीक्यूटिव ऐं लेजिस्लेचर ऐं जुडिशरी ते ठहियलु आहिनि। जुडिशरी खे ज़ख़्मी करे छॾियो, सिविलियन खे बूट जे हेठां रखी छॾियो, त पोइ असुल रुगो ब्यूरोक्रेटिक गवर्नमेंट थींदी छा। उन करे इन सॼे खे वीचारे ऐं गॾियल जेकॾहिं कंसेंसस थींदो त मुल्क में जल्दी तब्दीली ईंदी। ऐं जंहिं ॾींहुं लखे माण्हू रोडनि ते अची विया त सम्झो त ही मौजूदा सिस्टम ढही पवंदो। छो त इकनॉमिक एक्टिविटी ख़तमु आहे, बॉर्डर सूरत हाल ख़राबु आहे ऐं अंदरूनी माफ़ियाज़ जो कंट्रोल आहे ऐं दहशतगर्दी थींदी पई वञे। इन सूरत हाल खां वधीक ख़राबु मुल्क जी सूरत हाल आहे ऐं लेजिटिमेट गवर्नमेंट जाइज़ गवर्नमेंट नाहे। उन करे आउं सम्झां थो पब्लिक वटि ही पंहिंजो एतमाद रखंदड़ गवर्नमेंट नाहे। उन करे इनखे ख़तमु थियणु घुरिजे। कोशिशि कंदासीं त जेकॾहिं हिन मां गॾियल को लाइ अमल ते तॾहिं बि ठीकु आहे, न त तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तानी प्लेटफॉर्म तां ऐं सिंध में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां या डेमोक्रेटिक अलायंस जे तरफ़ां और मुख़्तलिफ़ अलायंसिस जे तरफ़ां उनखे जदोजहद खे ताक़तवर करे ऐं मौजूदा नाजाइज़ हुक्मराननि जो तॾावेड़ करियूं। वरी महिरबानी सैयद ज़ैन शाह साहब हुआ जेके इस्लामाबाद हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में पिणु पहुता आहिनि। संदन जो चवणु आहे त हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु आइन जी बालादस्ती ऐं जेको मुल्क में सियासी जेका सूरत हाल आहे उन ते पिणु गौर वीचार करणु आहे, जंहिंखां पोइ लाइ अमल इहो जोड़ियो वेंदो ऐं गॾियल जेके तंज़ीमूं आहिनि पूरे मुल्क में उहे पिणु हिन अॼु जेको आहे गौर वीचार कंदा। अॼु पहिरियों ॾींहुं आहे, सुभाणे बि ही कॉन्फ्रेंस जारी रहंदी।